ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो हिकिड़ी नंढे गांव में हिकु थिएटर में हिकु एडल्ट पिक्चर थी लॻे। पीउ पंहिंजे पुट खे सम्झाए थो, पुट उन थिएटर में जेका पिक्चर लॻी आहे उहा तुंहिंजे ॾिसण जे लाइक़ु न आहे, इन करे महिरबानी करे उन थिएटर में न वञिजांइ। वेंदे त ॿ ॻाल्हियूं थींदे। हिकिड़ो, जेके तोखे शयूं न ॾिसणु खपनि उहो तूं ॾिसंदे, उहा हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। ॿियो, पिक्चर ॾिसण खां पोइ न तूं जाम पछताईंदे। सम्झे? जी हा, सम्झ में अचे। हाणे जेके ॻाल्हि तव्हां चवंदा ॿार खे न करण लाइ, उहो पहिरीं कंदो। उहो वञी थो थिएटर ते पिक्चर ॾिसे थो। जीअं ई पिक्चर पूरी थी थिए, थिएटर जे अंदरि ई हुनखे पीउ पकिड़े थो वठेसि ऐं हुनखे हथ खां पकिड़े चएसि थो, मां तोखे चयो तूं हिते न अचण लाइ। चई, हा इहा ॻाल्हि त बराबरि आहे, इहे सभु शयूं मूंखे ॾिसणु न खपनि, इहा ॻाल्हि त मां मञी, पर तव्हां ॿी ॻाल्हि चई मां पछताईंदुसि, उहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। चई, मां हाणे ॿुधायां थो। ईअं हुनखे माराईं, टकाटक उते ई लकड़ सां कुटे पूरो कयईंसि। चई, हाणे सम्झ में आहे? चई, अञा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई आहे। चई, छा तोखे सम्झ में न आयो? चई, तव्हां हिते कीअं आया आहियो? तव्हां मूंखे था चओ न वञण लाइ, पर तव्हां हिते मूंखे कीअं आया आहियो करे? चई, उहो मां ॾिसण आयो आहियां तूं हिते आयो आहीं की न। मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजो पुटु आहीं, तूं मुंहिंजी ॻाल्हि त न मञींदे। चओ ओम साईं राम।